वठी हलो खोड़ी दर ते मुंहिंजा न पिया लुढ़क बिहन ॾाढा उधमगिर मूंखे यादि पिया अचनि साईं उधमगिर मूंखे यादि पिया अचनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चुंडको खां ख़बर ॾींदा हलूं त चुंडको मड़ी में चालीहे में वेहण दौरान हिंदुअनि जे रूहानी पेशवा सिलेंडर मां अचानक बाहि लॻण सबबि गुरु उधमगिर कराची जी निजी अस्पतालनि में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे देहांत करे वियो, जंहिंजो मड़ खिपरो जे खोड़ी दरबार में आंदो वियो, जिते हज़ारे मुरीदनि आख़िरी दीदार कयो। केतिरा ई मुरीद मड़ जो आख़िरी दीदार कंदे रोईंदा रहिया, जॾहिं त आख़िरी दीदार बाद गुरु उधमगिर जो मड़ चुंडके जी मड़ी ॾांहुं रवानो कयो वियो, जिथे डोली साहब ठाहे शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते मुरीदनि खे आख़िरी दीदार करायो, जंहिं बाद चुंडको जी मड़ी में उधमगिर जी आख़िरी आरामगाह ठाही वई है, जिथे हज़ारे मुरीदनि रोईंदे पंहिंजे मुर्शिद जो आख़िरी दीदार कयो। इन मौके ते खोड़ी दरबार जे गादी नशीन गुरु कपिलगिर, सेठ मोहनदास, भगवानदास, डॉक्टर गोबिंद ऐं ॿियनि हज़ारे मुरीदनि शिरकत कई। जॾहिं त उधमगिर जे लाॾाणे ते खिपरो, चुंडको, सांगड़, पेरूमल में हिंदुनि थोग में पंहिंजे हर क़िस्म जो कारोबार बंदि रखियो आहे। वठी हलो खोड़ी दर ते मुंहिंजा न पिया लुढ़क बिहन ॾाढा उधमगिर मूंखे यादि पिया अचनि साईं उधमगिर मूंखे यादि पिया अचनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।